समी बलोच साहब अदब से ताल्लुक़ रखनि था, इन्हनि जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि अदब जे हवाले सां। समी साहब काफ़ी ॾिसण में आयो आहे जेके असांजा ऑन कैमरा जेके होस्ट आहिनि या इन टाइप जा जेके माण्हू आहिनि जेके कैमरा ते वेहनि था, सिंधी लैंग्वेजिस में कुझु मिलावट था कनि या कुझु मॉडर्नाइज़ चइजे त सिंधी मॉडर्न थी ॻाल्हाइनि था, त उन्हनि खे तव्हां छा चवणु चाहींदो? हिकिड़ी फेसबुक ते तव्हां जूं इहे पोस्टूं बि आई हुयूं काफ़ी, कीअं तव्हां इहो छा तव्हांजा एहसासात आहिनि हिन हवाले सां? एहसासात त उनखे तव्हां इहो चई सघो था त ॾाढा उन सिलसिले में मां जज़्बाती बि रहियो आहियां ऐं मां त इहो चवंदो आहियां त ॿोलियूं सिखणु घुरिजनि, जेतिरियूं बि तव्हां सिखो त ॿोलियूं सभु पंहिंजियूं आहिनि, कंहिं बि ज़बान सां या उन सां असांखे को बि कोन्हे, पर जेकॾहिं असां सिंधी आहियूं ऐं सिंधी ॻाल्हायूं था त असांखे सिंधी सही ॻाल्हाइणु घुरिजे। उन में ज़ोरी लफ़्ज़ टुंबे जेके आहिनि सो ॻाल्हायो जीअं वञे थो त उहे सुठो नथा लॻनि। ख़ूबसूरती इन में आहे जीअं इंसानु ख़ूबसूरत लिबास में सुठो थो लॻे त ईअं लफ़्ज़ बि जेके आहिनि उहे ख़ूबसूरत लॻनि था जेकॾहिं तव्हां उन ॿोली जा ॻाल्हायो। हुन में सिंधी में था ॻाल्हायो त सिंधी में उहे लफ़्ज़ ॻाल्हायो, उर्दू में था ॻाल्हायो त उहे उर्दू में उहे लफ़्ज़। प्योर सिंधी जेकी लैंग्वेज आहे उन सां ताल्लुक़ रखनि था त उहे ई तव्हां ॻाल्हायो, उन में मिलावट न करणु खपे। बिल्कुलु न करणु घुरिजे उन में मिलावट। ॾिसो न हाणे तव्हां उन में काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जीअं तव्हां ज़िक्र कयो। हा, तव्हां त थोरो सो हीअं थिए या मिसाल जे तौर ते ही सेल फोन मां नोमिता सां वरितो आहे, सां नथो थी सघे। सां जो मतिलबु आहे तव्हां मार्केट में गॾु वञी वठी आया आहियो, माना खां वरितो आहे। खां ऐं सां में फ़र्क़ु इहो आहे त असां तर्जुमो था कयूं उर्दू में से लिया आहे, हाणे से खे असां सां करे वियासीं, सां वरितो आहे। त असांखे ॿोली जी ॻाल्हाइण में बि लफ़्ज़नि जो तक़दुस जेको आहे सो बहाल रखणु घुरिजे। सही, बिल्कुलु सही। ऐं उन में इवन इहो करणु घुरिजे त मां त इहो ई चवंदो आहियां त ॿोली जी हिफ़ाज़त ईअं कयो जीअं को फ़ौजी पंहिंजे सरहदुनि जी कंदो। माशाल्लाह, ज़बरदस्त ॻाल्हि कई तव्हां। समी साहब, तव्हांजो ताल्लुक़ शेरो शाइरी सां रहियो आहे। 1977 खां वठी तव्हां जेको आहे शाइरी जी शुरूआत कई। कुझु सिटरूं असांजे ॿुधायो। असां हिन वक़्तु फेसबुक ते बि लाइव आहियूं, असां रेडियो ते बि लाइव आहियूं। कुझु पंहिंजी शाइरी जूं जेके आहिनि जलवा त ॿुधायो। ॻाल्हि इहा आहे त नोमिता मां तव्हांखे ॿुधायां त असीं पोइ गयूं सूफ़ी शहीद शाह इनायत जा, जंहिंजो कॉल हुयो त मां सूफ़ी आहियां, मुंहिंजे मज़हब में नफ़रत ऐं तासुब हराम आहे। माशाल्लाह, माशाल्लाह, बिल्कुलु बिल्कुलु। त मां हिन धरती ते मोहब्बत जो पयाम्बर करे मोकिलियो वियो आहियां। सही सही। ऐं नफ़रत ऐं तासुब मूं वटि न आहे जी। त इन करे मां सॼी माण्हुनि खे, सॼी सिंध जे माण्हुनि खे, जीअं त तव्हां चयो सिंध वारा जीअनि, छो सिंध वारा जीअनि, सॼी दुनिया वारा जीअनि बाबा। स्पेसिफिक नालो आहे न शो जो। बिल्कुलु सही था चओ, पर मां इहा ॻाल्हि कंदुसि इन करे सभिनी खे थो चवां तव्हां हिकिड़ो मोहब्बत जो पैगाम था ॾियो। मां हिकिड़ो उहो पैगाम थो ॾियां जेको सभिनी जे लाइ थो ॾियां। ज़रूरु ज़रूरु। त आओ त गॾिजी मुर्की वठूं, बिल्कुलु। अलाए कॾहिं इहो हक़ बि तुंहिंजे ऐं मुंहिंजे चपनि खां खसिजी वञे, बाहि बंदिश जी लॻे ऐं पाण रख थी वञूं। आओ त गॾिजी मुर्की वठूं ऐं आओ त गॾिजी रोई वठूं। हिन जो ॿियो हिसो जेको आहे, आओ त गॾिजी रोई वठूं, इन खां अॻु जो ॾुख कोई तोखे या मूंखे मिले ऐं पाण गॾु रोअण लाइ बि न गॾिजी सघूं। आओ त गॾिजी रोई वठूं। माशाल्लाह, ज़बरदस्त, बहितरीन। सर, तव्हां जेके सिटरूं ॿुधायूं, यकीन कयो त मुंहिंजी दिलि अञा थी चवे त तव्हां सां वधीक थोरी तव्हांजी शाइरी ॿुधिजे। थोरी ॿ टे थोरो अदब जी हवाले सां हिकु ॿ तव्हांजा पंहिंजा पसंदीदा शाइर कहिड़ा आहिनि जिन खे तव्हां मुतासिर आहियो, तव्हां शुरू खां उन्हनि खे पढ़ंदा आहियो, कुझु उन्हनि जे बारे में ॿुधायो। ॾिसो, इहे पर्टिकुलर कंहिंजा नाला खणजनि त उहो थी सघे थो असांजा दोस्त कुझु दिलि में कनि, त उन हवाले सां हिकिड़ो शाह लतीफ़, ॿियो शेख हयास, जेको असां चवंदा त असांजी सॼी टही जे लाइ, असांजे ऐं ईंदड़ टही लाइ बि उहो हिकिड़े रहनुमाई ऐं रहबरी जे तौर ते इहे ॿ शाइर। सर, कुझु शाइरी सिटरूं ॿुधायो ॿियूं। शाइरी ॾिसो त कुझु वक़्त जे लिहाज़ सां भोगियूं था सज़ा वांगे, कुदरत जी कज़ा वांगे। जी 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 जी। भोगियूं था सज़ा वांगे, कुदरत जी कज़ा वांगे, छो क़ौम पंहिंजी थी वई मुदे ख़ारिज दवा वांगे।
ज़बरदस्त बहितरीन समी बलूच साहब जेके आहिनि हिन वक़्तु असां फेसबुक ते लाइव आहियूं ऐं हुननि सां कचहरी हले पई ऐं तव्हां असांखे रेडियो ते बि ॿुधी सघो था अपना कराची FM 107 ते ऐं असांखे कॉल्स बि करे सघो था। असांजो नंबर आहे 111 111 ऐं असांजो व्हाट्सएप नंबर आहे जेको मूंखे हिन वक़्तु यादि नथो अचे पर तव्हांखे मां ॿुधाईंदमि ज़रूरु 0345110107 इहो असांजो व्हाट्सएप नंबर आहे। तव्हां असांखे मैसेजिस बि करे सघो था।